अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कला खेतर में अवां जी ख़िदमत में इरशाद जागीरणी हाज़िर आहियां। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त कला खेतर में असां उन्हनि महिमान शख़्सियतुनि खे घुराईंदा आहियूं जेकी शख़्सियतूं असां जो आइडियल हूंदियूं आहिनि, जिन शख़्सियतुनि मां असां कुझु पिराईंदा आहियूं, जिन शख़्सियतुनि मां असांखे लाभ मिलंदो आहे, जिन जूं तहरीरूं पढ़ी असांखे ज़िंदगी गुज़ारण जा गस मिलंदा आहिनि, जिन जूं तहरीरूं असांजे ज़मीरनि खे झंझोड़ींदियूं आहिनि, जिन जूं तहरीरूं असांखे पाण पतोड़ण ते मजबूर कंदियूं आहिनि। उहे तहरीरूं शाइर जूं बि थी सघनि थियूं, उहे तहरीरूं कंहिं लेखक जूं बि थी सघनि थियूं, उहे तहरीरूं कंहिं कहाणीकार जूं बि थी सघनि थियूं, ऐं उहे तहरीरूं कंहिं अहिड़े माण्हूअ जूं बि थी सघनि थियूं जंहिं कॾहिं पहिरियों भेरो लिखियो हुजे। का तहरीर असांखे एतिरी मुतासिर कंदी आहे जो असां चवंदा आहियूं त इन राइटर सां, इन दोस्त सां, इन शाइर सां पाण छो न मुलाक़ात कयूं। अॼु कला खेतर में जेका महिमान शख़्सियत आहे उहा घणा रुखी शख़्सियत आहे, उनजा तमामु घणा पासा आहिनि ऐं उन शख़्सियत जो तारुफ़ करण खां पहिरियां मूंखे ॿुधायां त हू रेडियो पाकिस्तान ते प्रोड्यूसर बि रहियो आहे। इन खां पोइ लसानियात जे हवाले सां हुनजो तमामु घणो कमु थियल आहे, आर्कियोलॉजी डॉक्यूमेंट्रीज़ जे हवाले सां हुनजो तमामु घणो कमु थियल आहे, डिस्कवरी जे हवाले सां हुनजो तमामु घणो कमु थियल आहे। ॿाराणे अदब ते ख़ासि तौर ते हुनजा किताब बि आयल आहिनि ऐं ॿाराणो अदब अॼुकल्ह घटि सरजो वञे थो। ॿाराणे अदब जा शाइर तमामु घटि आहिनि, ॿाराणे अदब जा लेखक तमामु घटि रहिया आहिनि। तव्हां ॾिसंदा हूंदो तमामु घणियूं तहरीरूं मुख़्तलिफ़ जायुनि ते मुख़्तलिफ़ हवालनि सां तव्हांखे मिलंदियूं, पर ॿाराणो अदब तव्हांखे बिना घटि मिलंदो। सो ॿाराणे अदब जी तमामु घणी खोट आहे ऐं असां वटि जेका महिमान शख़्सियत आहे उन ॿाराणे अदब ते तमामु घणो कमु कयो आहे। पाण हिन वक़्तु कराची टेलीविज़न ते प्रोड्यूसर बि आहिनि, तमामु घणा शफ़ीक़ इंसान आहिनि, कहाणीकार बि आहिनि, लेखक बि आहिनि, अणगणिया पासा आहिनि उन्हनि जा। आउं चवां थो, आउं सोचियां थो त आउं घणो न ॻाल्हायां, साईं जन खां वधीक ॿुधूं, साईं जन खां वधीक पिरायूं, साईं जन खां वधीक लाभ माणियूं। असांजो अॼु जो महिमान नामियारो कहाणीकार, नामियारो प्रोड्यूसर, नामियारो असांजो त मुहक़िक़ दोस्त जेको डिस्कवरी जे हवाले सां बि तमामु घणो कमु करे चुको आहे, भलीकार चऊं था, साईं ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहिब। सभ खां पहिरियां तव्हांजी वॾी महिरबानी। सो तव्हांजा तमामु घणा पासा आहिनि, शख़्सियत जा तमामु घणो तव्हां कमु बि कयो आहे, पाकिस्तान टेलीविज़न ते बि, रेडियो पाकिस्तान ते बि तव्हां उस्ताद बि रहिया आहियो, तमामु घणो कमु थियल आहे तव्हांजो। असां त तव्हांखे सुञाणूं था त तव्हां प्रोड्यूसर आहियो। जी, आम माण्हू जेके हिन वक़्तु असांखे ॾिसनि था उन्हनि खे इहा ख़बर पवणु घुरिजे अॼु त ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहिबु ज़ाती ज़िंदगीअ में छा आहे, उनजी शुरूआति कीअं थी, उन केतिरी महिनत कई ऐं केतिरी महिनत करण खां पोइ इहा मञता उनखे मिली आहे। सही, वॾी महिरबानी। तारुफ़ त माशाअल्लाह तव्हां तफ़सील सां कराए छॾियो ऐं मां चाहींदुसि त मुख़्तसरन पंहिंजे बारे में जीअं तव्हां चयो त दोस्त जेके मूंखे शायदि घटि सुञाणनि उन्हनि सां पंहिंजो शेयर कजे। मुंहिंजो तालुक़ु आहे शिकारपुर ज़िले जे हिकिड़े इंतिहाई बैकवर्ड ऐं पुठिते पियल ॻोठ सां। मुंहिंजी इहा ख़ुशकिस्मती आहे त मुंहिंजो वालिद साहिबु जेको आहे रस्मी तौर ते हू हिकु ॿ दर्जो पढ़ियलु हुयो, पर ॾाढो बाशऊर ऐं साझावंद माण्हू हुयो। सो हुन असांजे यानी मां हुयुसि ऐं मुंहिंजो भाउ हुयो, उनजे तइलीम ऐं तरबियत लाइ सुठो इंतज़ामु कयो ऐं हुन चाहियो त हीअ बाशऊर शहरी थियनि ऐं समाज जे लाइ लाभायत फ़र्द बि साबित थियनि। उन करे हुनजी शऊरी तौर ते शुरू खां वठी इहा ई कोशिशि हुई त असां सुठे खां सुठी तइलीम हासिलु करियूं ऐं हुन असांखे नंढे हूंदे खां ई इहा ॻाल्हि चई छॾी त बाबा यूनिवर्सिटी में जॾहिं पढ़ंदव त PhD करे पोइ घर मोटंदव, न त घर अचणु कोन ॾींदुसि तव्हांखे। हा, सख़्ती बि हुई। ऐं ॿी मज़े जी ॻाल्हि इहा मूंखे ॿुधायां त जॾहिं बि पंहिंजो स्कूल खां असांजी वापसी थींदी हुई त हू का न का असांखे असाइनमेंट ॾेई छॾींदो हुयो त बाबा हिन ते तव्हांखे लिखिणो आहे, हीअ किताबु जेको आहे तव्हांखे पढ़णो आहे ऐं वरी सुभाणे मूंखे ॿुधाइणो आहे त तव्हां छा जेको आहे सिखियो ऐं छा पढ़ियो, इन मां छा पिरायो। सो हिकिड़ो नज़रसानी बि हुई ऐं अॻिते हलण जे लाइ हिकिड़ी राह बि जेको आहे उहा घड़िजी रही हुई वालिद साहिब जी सोच ऐं उनजे कम जी सूरत में या उनजे रवैये जी सूरत में। त इहा बाद में असांजे लाइ काफ़ी लाभायती ऐं कारगर साबित थी त किताबनि सां हिकिड़ो तालुक़ु जुड़ियो ऐं वालिद साहिबु ॾाढो किताबनि जे हवाले सां सेंसिटिव हूंदो हुयो। को बि हुनखे किताबु सुठो लॻंदो हो त ॿी का शइ न वठंदो हो, चवंदो हो त किताबु वठी ॿारनि खे जेको आहे पढ़ाइजे ऐं राति जो रेडियो ते विहारींदो हो, BBC ॿिया रेडियो जा चैनल, ऐं ॿिए ॾींहुं वरी पुछंदो हो त कल्ह तव्हां जेको आहे छा ॿुधो ऐं उन ते तव्हां जेको आहे लिखी ॾेखारियो। जेसीं ताईं लिखिबो न हो तेसीं ताईं हू जेको आहे मुसलसल घर में विहारी वेठो हूंदो ऐं जॾहिं लिखिबो उहो हुनखे पढ़ी ॿुधाइबो, उन में दुरुस्तियूं कंदो हुयो ऐं ॿुधाईंदो त हिन में हीअ शइ तव्हां जेको आहे एड कयो त बहितर जेको आहे तव्हांजी लिखणी थी सघे थी। सो हिकिड़ो फेवरेबल माहौल मिलियो
ऐं जंहिं अॻिते हली पंहिंजो जेको अकेडमिक कैरियर आहे उनखे सुठो बणायो त माना जेको आहे किताबनि सां अटैचमेंट नंढे हूंदे खां वठी जुड़ी हिकिड़ो तालुक़ु जेको आहे मज़बूत हुयो उन करे इहो अकेडमिक इन्वायरमेंट जेको आहे पंहिंजे लाइ काफ़ी जेको आहे आसान रहियो सो ॾाढो बैकवर्ड ॻोठु हुयो वरी पोइ प्राइमरी पंहिंजे स्कूल में हासिलु कईसीं तालीम उनखां पोइ वरी असांजे भरिसां हिकिड़ो ॻोठु आहे अमरोट शरीफ़ मौलाना ताज महमूद अमरोटी जे हवाले सां उन ॻोठ जी हिकिड़ी हैसियत आहे बिल्कुलु सुञाणप हिकिड़ी मुनफ़रिद ऐं अलॻि आहे त मिडिल ताईं मूं उतां तालीम हासिलु कई वरी जेको आहे त पंहिंजो मैट्रिक ॻड़ियासियुनि जे हाई स्कूल मां उनखां पोइ वरी जेको आहे त इंटरमीडिएट CNS कॉलेज जेका उत्तर सिंध जी तारीख़ी कॉलेज आहे उतां मूं कई ऐं ग्रेजुएशन बि उतां ई कई ऐं उनखां पोइ वरी जेको आहे त मां वयुसि इस्लामाबाद जिते नेशनल इंस्टीट्यूट ऑफ मॉडर्न लैंग्वेजिस में मूं एडवांस डिप्लोमा कई इंग्लिश लिटरेचर ऐं लिंग्विस्टिक्स में माशाअल्लाह ऐं उनखां पोइ वरी जेको आहे त मां क़ाइदे आज़म यूनिवर्सिटी में पंहिंजो एडमिट थियुसि इंटरनेशनल रिलेशन्स में मूं दाख़िला वरिती उते मां पंहिंजो सुठनि नंबरनि में मास्टर्स कई ऐं उते ई वरी MPhil में मूं दाख़िला वरिती मूं जेको आहे मास्टर्स कई फर्स्ट क्लास फर्स्ट पोजीशन में सोशलॉजी में शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खां ऐं उनखां पोइ वरी सिंधी लिटरेचर में मूं मास्टर्स कई हिन वक़्तु मां जेको आहे त फेडरल उर्दू यूनिवर्सिटी कराची मां PhD करे रहियो आहियां बल्कि PhD हाणे मुकमिल थियण वारी आहे जेतिरे क़दुरु भाउ इरशाद कैरियर जो तालुक़ु रहियो आहे त कैरियर जे हवाले सां मुंहिंजी जेका हिस्ट्री आहे त उहा ॾाढी चेकर्ड रही आहे माना लोडनि वारी रही आहे जेकी हिकिड़ी ख़्वाहिश आहे लोॾा बि घणा ईंदा आहिनि ऐं पंहिंजो उन्हनि खे नाकामी बि घणी मिलंदियूं आहिनि सो मां त ईअं चवंदो आहियां त मुंहिंजे कैरियर जो जेको सफ़रु आहे उहो नाकामियुनि जो हिकिड़ो मिसाल आहे सो इहो इन करे त मूं काफ़ी जेको आहे महिनत कई जिते किथे मौक़ा बि मिलिया त उहे मूं अवेल न कया उनखां पोइ वरी जॾहिं CSS जो वारो आयो CSS कईसीं त टिनी अटैम्प्ट्स में जेको आहे त पंहिंजो फेल उनखां पोइ वरी जेको आहे सिंध पर्सेस कमीशन जो मुक़ाबले जो इम्तिहान उन में बि हर दफ़े क्वालिफाई करण खां पोइ जेको आहे रहिजी वियासीं त हिकिड़ो कैरियर जेको आहे त उहो ॾाढो मतिलबु तकलीफ़ ॾींदड़ रहियो आहे बहरहाल किथे किथे त ईअं बि आहे त जिते पाण मुरादूं मसलन मां जेको आहे हुयुसि कैडेट कॉलेज में लेक्चरर वरी पोइ CSS जे करे उहो बि छॾे ॾिनोसि जेको आहे उतां जॉब जो सिलसिलो वरी CSS जो चैप्टर क्लोज थियो त पोइ वरी मूं जॉइन कयो आर्मी पब्लिक स्कूल एंड कॉलेज माशाअल्लाह उते तमामु सुठो कमु ऐं जॾहिं मां उतां आयुसि पिए त वाइस प्रिंसिपल जी हैसियत मां मूं उतां छॾियो वरी पोइ मूं रेडियो जॉइन कयो तक़रीबन 2 साल जेको आहे रेडियो पाकिस्तान ते रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते रहियुसि ऐं उनखां पोइ हाणे नवंबर में 12 साल PTV ते 12 साल जी बिल्कुलु ऐं 12 साल कीअं जल्दी गुज़री विया उन्हनि जो शायदि अहसासु जेको आहे घटि आहे त चवण जो मतिलबु इहो हुयो त कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन जे लाइ माण्हू घणो ऐं गैर मामूली तौर ते संजीदा थींदो आहे पर उहे मिली कोन सघंदियूं आहिनि ऐं मुंहिंजे लाइफ में इहा हिकिड़ी इंट्रस्टिंग ॻाल्हि आहे त जिन शयुनि खे मूं सीरियस वरितो ई न आहे उहे पाण मुरादूं मिली वेंदियूं आहिनि मसलन मां हिन वक़्तु पाकिस्तान टेलीविज़न में पंहिंजो जेको आहे त एंटरटेनमेंट जो या प्रोग्राम्स जो प्रोड्यूसर आहियां त मूं इंटरव्यू ऐं टेस्ट ॾिनी हुई न्यूज़ जे प्रोड्यूसर लाइ ऐं प्रोड्यूसर करंट अफेयर्स लाइ ऐं प्रोड्यूसर प्रोग्राम्स लाइ त टेस्ट बि ॾिनीसीं टिनी जा इंटरव्यू बि थी विया ऐं टिनी जा लेटर अची विया गॾु ई हिकु वक़्तु माना हिकु वक़्तु 3 प्रोड्यूसर मां थी वियुसि जेको आहे पोइ मूं बहितर सम्झो कुझु दोस्तनि जेके टेलीविज़न ते दोस्त हुया उन्हनि चयो जी हा उन्हनि चयो त प्रोग्राम्स में बहितर आहे हिन में तव्हांखे वैरायटी मिलंदी ऐं तव्हां जेको आहे पंहिंजे सलाहियतुनि खे बहितर अंदाज़ सां हिते यूटिलाइज़ करे सघंदो पोइ अहिड़ी तरह जेको आहे प्रोग्राम्स डिपार्टमेंट में वञण जो ऑप्शन जेको आहे उहो ऑप्ट कयो सही तैलीमी कैरियर त तव्हांजो ॾाढो शानदार आहे जी बिल्कुलु सो तैलीम प्राइ बि आहे शऊर जे लाइ पर तैलीम खे रोज़गार जो ज़रियो बि कबो आहे पर पहिरियों किथां स्टार्ट वरितो पहिरियां शायदि प्रोफेसर हुयो उस्ताद हुयो जी हा बिल्कुलु मां हाणे बि उस्ताद ई आहियां वंस ए टीचर ऑलवेज ए टीचर ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे त किथे लेक्चर लाइ वञिणो पवंदो आहे ऐं घर मां ॿारनि खे पढ़ाईंदो आहियां त मुंहिंजी मिसिस चवंदी आहे त तव्हां जेको अञा मास्तर आहियो जी हा बिल्कुलु ऐं हिकिड़ो प्रोफेटिक प्रोफेशन
आहे टीचर जो ऐं तव्हां में 3-4 शयूं हूंदियूं न साईं, पायलट थियणु चाहियो पिया त उहा बि थोरी घणी सोच हूंदी, डॉक्टर थियणु चाहियो पिया उहा बि थोरी घणी सोच। हा बहरहाल जेको आहे त इहे शयूं त हाणे विसरी वियूं आहिनि, छो त इहे तकलीफ़ ॾियनि थियूं त मां डॉक्टर छो न थी सघियुसि, मां पायलट छो न थी सघियुसि। ऐं हाणे जंहिं पोज़ीशन में आहियूं त माशाल्लाह बहितर फील थिए थो पियो ऐं उन में बि जेको अमली तौर ते मुमकिन आहे उहो डिलीवर कयो आहे ऐं माशाल्लाह टेलीविज़न में रही करे सुठा पाण खे मौक़ा मिला आहिनि ऐं कम जे हवाले सां सुठो हिकिड़ो एक्सपोजर आहे। असांखे ख़ुशी थिए थी तो पाकिस्तान टेलीविज़न ते असांजा मनाइता अदीब दोस्त ऐं सिंधी दोस्त प्रोड्यूसर आहिनि। रेडियो पाकिस्तान छो छॾियो भला, उहा बि त फील्ड ॾाढी सुठी हुई, उन जो कुझु ख़ासि सबबु? हा उन जा जेको आहे त 2-4 रीज़न्स आहिनि। जॾहिं पंहिंजो ऑफर लेटर आयो पाकिस्तान टेलीविज़न तरफ़ां त मूंखे उते ई रेडियो खैरपुर जे कुझु दोस्तनि चयो त तव्हांजे लाइ बहितर आहे त टेलीविज़न जॉइन कयो ऐं मां बि सोचियो त हिकिड़ो क़दम टेलीविज़न जेको आहे रेडियो खां अॻिते आहे ऐं रेडियो जेको आहे त आवाज़ जी दुनिया आहे, पर टेलीविज़न जेको आहे तस्वीर ऐं आवाज़ जी हिकिड़ी गॾियल दुनिया आहे, त बहितर आहे त मां उते वञा त मुंहिंजूं सलाहियतूं जेको आहे वधीक जेको आहे इस्तेमालु थियनि। ॿियो हिकिड़ी ॻाल्हि इहा बि तव्हां सां शेयर करणु चाहींदुसि जेका इंतिहाई ज़ाती नोयत जी बि आहे, पर उनजो तालुक़ु जेको आहे रेडियो छॾणु ऐं उन मुंहिंजे प्रोफेशन सां आहे, सा इहा आहे त मुंहिंजी जेका तबियत आहे जिते मां चाहींदो आहियां त भरपूर हिकिड़ो मौक़ो मिले, इन्वायरमेंट मिले, माहौल मिले त मां जेको आहे खुले नमूने पंहिंजे सलाहियतुनि खे जेको आहे उन्हनि जो इज़हार करे सघां। पर जिते सलाहियतुनि खे दॿायो वञे ऐं जिते जेको आहे मसइला पैदा कया वञनि, जिते एप्रीसिएशन न हुजे, डिस्करेज कयो वञे, डिसअपॉइंट कयो वञे त पंहिंजो जेको आहे पोइ मां सोचींदो आहे त बहितर आहे माण्हू सरेंडर करे या उतां जेको आहे हटी वञे। मां रहियुसि कैडेट कॉलेज में, ठीकु आहे उहो मां पंहिंजे CSS जे करे जेको आहे जॉब छॾी, वरी जॾहिं पब्लिक स्कूल शिकारपुर में आयुसि ऐं उनखां पोइ वरी मूं जेको आहे रेडियो जॉइन कयो त स्कूल में मुंहिंजी जेको आहे हैसियत माशाल्लाह एतिरो वॾो स्कूल ऐं उन में हिकिड़ी रिस्पेक्ट जेको आहे हुई ऐं हिकिड़ी जेको आहे त पंहिंजो उते हैसियत हुई, स्टेटस जेको आहे सो हुयो। पर मूं बाद में सम्झो त हिते एतिरो जेको आहे स्ट्रेस आहे, एतिरी परेशानी आहे जो शायदि जेको आहे मां इहो स्ट्रेस जेको आहे या प्रेशर आहे उहो सस्टेन न करे सघां। मसलन जेको आहे नंढा नंढा मिसाल, हिननि ॿारनि खे एडमिट करिणो आहे, हिननि खे दाख़िला ॾियणी आहे, हिननि खे मुलाज़िम रखिणो आहे, हिन खे माली रखिणो आहे, हिन खे चौकीदार रखिणो आहे, हिन खे मेस में रखिणो आहे, हिन खे किथे रखिणो आहे, ऐं जॾहिं गॾियल एतिरा प्रेशर्स पवनि पिया न त पोइ मूं सोचियो बहितर आहे मां सरेंडर करे सघां, छो त उन वक़्तु मूंखे इहो फील थिए पियो त मां जेको कुझु करियां पियो त उहो मेरिट ते न करियां पियो। जेके डिज़र्विंग माण्हू आहिनि ऐं जेके अप्रोच कनि था हिकिड़े जेको आहे फेयर तरीक़े सां, उन्हनि जा जेके आहिनि त इंट्रस्ट उहे सर्व कोन थियनि पिया, उहे माण्हू अचनि पिया जेकी जेन्युइनली डिज़र्व कोन कनि पिया। त रेडियो खैरपुर ते बि जॾहिं मूं ॾिठो, बल्कि तव्हांखे मां ॿुधायां त जॾहिं मां वियुसि त 8 ॾींहंनि खां पोइ मुंहिंजे ख़िलाफ़ु अख़बार में जेको आहे स्टेटमेंट अची वियो 3 अख़बारनि जे ख़िलाफ़ु त जेको आहे हीउ प्रोग्राम पंहिंजो हिन प्रोड्यूसर खे ॾिनो वियो आहे ऐं हीउ पंहिंजनि खे नवाज़ण जे लाइ जेको आहे हीउ प्रोग्राम करे रहियो आहे। उनखां पोइ बि जेको आहे म्यूज़िक जो शो बि मूंखे ॾिनो वियो ऐं उनखां पोइ जेको आहे अख़बारूं मुंहिंजे ख़िलाफ़ु जेको आहे त भरियल नज़र आयूं। त मूं ॾिठो त शायदि जेको आहे मां हिते सर्वाइव न करे सघां। अहिड़ी तरह जॾहिं टेलीविज़न ते मौक़ो मिलियो त मूं सोचियो त भला हाणे हीअ कुर्बानी बि ॾिजे, जॾहिं त मुंहिंजा पेरेंट्स विलिंग कोन हा त मां टेलीविज़न जॉइन कयां। वालिद साहब जेको आहे फोर्स करणु लॻो त बाबा हाणे खैरपुर ऐं शिकारपुर में पंधु कोन्हे, तव्हां 8 ॾींहं अचो था, कराची छॾे वेंदव त जेको आहे मसइला थींदा असांजे लाइ बि, ऐं असांजी बि उमिरि हाणे जेको आहे अहिड़ी कोन्हे जो असां कराची में रही सघूं या उते अची सघूं या तव्हां वरी फ्रीक्वेंटली कराची खां ॻोठ ते अची सघो। बहरहाल मूं सोचियो त हाणे रेडियो ते भला सर्वाइवल कोन्हे, रेडियो ते मसइला आहिनि, त पोइ बहितर आहे टेलीविज़न जो ऑप्शन मिलियो आहे त टेलीविज़न ई जॉइन कजे। अच्छा, मूं ॿुधो आहे त तव्हांजो जेको शानदार तालीमी कैरियर आहे, इन तालीमी कैरियर जे करे बि तव्हां घणे भाङे लोडन में रहिया आहियो। ख़ासि तौर ते तव्हांजी अंग्रेज़ी तव्हांजी दुश्मन बणी आहे। इन ॻाल्हि खे हितां कंटिन्यू कंदासीं, इन जो जवाबु मां तव्हां खां वठंदुसि, पर हिते नंढड़ी साही वठूं था, जॾहिं मोटी ईंदासीं त हितां ई कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन, ॾाढो दिलचस्प मामिलो हले पियो, ॾाढी दिलचस्प कचहरी हले पई साईं गुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहिब सां। वञो केॾांहुं बि न, असां सां गॾु रहिजो ऐं थोरी देरि में असां मोटूं था। ॾिसंदा रहिजो कला खेतर।
कला खेत्र में एक भेरो वरी अवांखे भलीकार चऊं था। कला खेत्र में अॼु जी जेका महिमान शख़्सियत आहे उनजो तमामु घणो कमु थियल आहे। ख़ासि तौर ते ॿाराणे अदब में उन्हनि PhD कई आहे। उर्दू अख़बारुनि में हुननि तमामु घणा कालम लिखिया आहिनि। पाण हिन वक़्तु पाकिस्तान टेलीविज़न कारपोरेशन कराची में प्रोड्यूसर आहिनि। मां नाहे थो साईं ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी असां सां गॾु आहे। साईं जन खां हिकिड़ी ॻाल्हि मूं पुछा कई हुई, उन ॻाल्हि खे उतां ई ॻंढींदासीं। अंग्रेज़ी तव्हांजी ख़ासि तौर ते दुश्मन बणी आहे, मूं ॿुधो आहे। जिते वेंदा आहियो त अंग्रेज़ी जे करे मार खाई वेंदा आहियो। माण्हुनि खे जिन खे अंग्रेज़ी न ईंदी आहे उहे अंग्रेज़ी न अचण जे करे मार खाईंदा आहिनि। तव्हां अंग्रेज़ी अचण जे करे मसइलनि में। जी हा, बिल्कुलु। असल में मुंहिंजी हिकिड़ी जेको आहे त अंग्रेज़ी सां शुरू खां वठी अटैचमेंट हुई। उन करे जॾहिं मां मिडिल स्कूल में दाख़िल थियुसि त मुंहिंजे हथ में ग्रामर जा किताब हूंदा जेके अञा ताईं बि मौजूदु आहिनि। उनखे कॾहिं कॾहिं मां रेफर कंदो आहियां। ॿी हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि जेका मुंहिंजे लाइ पर्सनली ॾाढी तकलीफ़दा आहे सा इहा त CSS में 3 अटैम्प्ट्स में मां फेल बि अंग्रेज़ी में थियुसि। प्रेसी एंड कंपोज़िशन में हिकिड़े दफ़े फेल थियुसि ऐं हिकिड़ो दफ़ो जेको आहे त एसे जे पेपर में मां फेल थियुसि। जॾहिं त माशाअल्लाह मां सुठो लिखी पिए सघियुमि। कुझु दोस्त वरी ईअं चवंदा आहिनि, घणो करे उहे न हूंदो, उहे चवंदा हुया त तव्हां इन करे फेल थिया हो त जिन पेपर्स चेक कया हूंदा उन्हनि जी पंहिंजी अंग्रेज़ी एतिरी न हूंदी सुठी। इहे बि थी सघे थो। बहरहाल इहो हिकिड़ो जेको आहे मुंहिंजे लाइ तकलीफ़ मामिलो रहियो आहे त जिन बि अदारनि में मूं नौकरी कई त कोशिशि कई त ड्राफ्टिंग सुठी हुजे ऐं जेके ॿिया सबऑर्डिनेट्स हुजनि त उहे सुठी अंग्रेज़ी लिखनि। ठीकु आहे, अंग्रेज़ी असांजी जेको आहे पंहिंजी मदर टंग कोन्हे, पर कोशिशि इहा हुजणु खपे त जेका तव्हां पंहिंजो सेकेंड लैंग्वेज सिखो उहा परफेक्शन सां सिखो, उन में के ग्रामेटिकली या ॿियूं के जेके टेक्निकल ग़लतियूं न हुजनि। सो मां जिते बि रहियुसि त कोशिशि मूं इहा कई त जेकी अंग्रेज़ी दोस्त लिखनि था त उनखे जेको आहे पंहिंजो दुरुस्त कजे ऐं पोइ इहा ॻाल्हि दोस्तनि खे कोन वणंदी ऐं उन्हनि खे तकलीफ़ थींदी। जी हा, बिल्कुलु। ऐं उहे उन्हनि जे यकीननि मर्ज़ीअ ते जॾहिं त मां जेको आहे त पर्सनली विलिंग कोन हुउमि त यार तव्हांजे शाइरी जो किताबु आहे सॼो सिंधी में, उन्हनि में हिकिड़ो लफ़्ज़ बि अंग्रेज़ी जो कोन्हे ऐं बैक टाइटल ते मां अंग्रेज़ी में लिखां। सो हुननि चयो त न, तव्हांखे जेको आहे ज़रूरु लिखिणो आहे। बहरहाल इहा हिकिड़ी नाअक़बत अंदेशी आहे त जिन माण्हुनि खे उहा तकलीफ़ पहुती मुंहिंजे ड्राफ्टिंग जे करे, लिखण जे करे, उहा उन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी सोच आहे, पंहिंजो जेको आहे ज़र्फ़ आहे। पर जेको आहे लैंग्वेज जो मामिलो ॾाढो सेंसिटिव हूंदो आहे। उन करे जेकॾहिं पंहिंजो असां का धारी ॿोली लिखूं था त उनजो एतिराम बि जेको आहे ज़रूरी आहे। अच्छा, पाकिस्तान टेलीविज़न ते हिन वक़्तु कहिड़ो कमु कयो पिया? मूं त ॾिठो पए ॾाढियूं शानदार क़िस्म जूं डॉक्यूमेंट्रीज़ तव्हां कंहिं ज़माने में ॾिनियूं पए। डिस्कवरी जे हवाले सां तव्हां तमामु घणो कमु कयो आहे। हा, असल में मुंहिंजो हिकिड़ो शौक़ु हुयो टेलीविज़न ते। मां जॾहिं आयुसि त मूं ॾिठो त हिते डॉक्यूमेंट्रीज़ जेको आहे कोन थियनि पियूं। जॾहिं त पाकिस्तान टेलीविज़न जे क्रेडिट ते माज़ी में तमामु डॉक्यूमेंट्रीज़ जो हिकिड़ो सुठो कमु थियल आहे। पर मां जॾहिं आयुमि ॾिठुमि त डॉक्यूमेंट्रीज़ करण लाइ को बि तयारु कोन हो ऐं को बि जेको आहे प्रोड्यूसर पंहिंजो इन हवाले सां का एक्सपर्टीज़ जेको आहे कोन पिए रखियईं। सो हिकिड़ो त ज़ाती जेको आहे हिकिड़ो शौक़ु हूंदो आहे, हिकिड़ो इंट्रस्ट हिकिड़ो जेको आहे त लाड़ो बि हूंदो आहे। ऐं मुंहिंजी वरी तबियत ईअं आहे त मां उहो कमु करियां जेको ॿियनि घटि कयो हुजे या ॿियनि छॾियो हुजे त उनखे मां जेको आहे कंटिन्यू कयां। सो हुते पाकिस्तान टेलीविज़न ते माज़ी में जेको आहे नाज़िमुद्दीन नक़वी साहब ऐं पंहिंजो उबैदुल्ला बेग साहब, आसिफ़ अंसारी साहब, इहे माण्हू हुया। इन्हनि जी रिटायरमेंट खां पोइ हिकिड़ो वॾो गैप जेको आहे डॉक्यूमेंट्री जे हवाले सां पैदा थियो। सो मां जॾहिं जॉइन कयो त मां सोचियो छो न मां इन गैप खे फिल करण जी कोशिशि कयां। अहिड़ी तरह मूं जेको आहे हिकिड़ो प्रोग्राम चाक आउट कयो सिंध सदियुनि खां। मूं सोचियो त सिंध जे हवाले सां, सिंध जे आर्कियोलॉजी जे हवाले सां, सिंध जे कल्चर जे हवाले सां, सिंध जे लैंडमार्क्स जे हवाले सां या टोटल हिकिड़ो कल्चरल हेरिटेज जेको सिंध जो आहे त उनखे जेको आहे पंहिंजो एक्सप्लोर कजे ऐं उहे शयूं जेको आहे मंज़र आम ते आणजनि जेकी अॻु में पाकिस्तान टेलीविज़न ते न थियूं आहिनि, यानी अनटच्ड सब्जेक्ट्स खे जेको आहे एक्सप्लोर कजे। सो अहिड़ी तरह मूं जेको आहे 6-7 साल सिंध सदियुनि खां प्रोग्राम कयो। उन में तक़रीबन 200-250 जेके आहिनि त टॉपिक्स उहे पंहिंजो उन में डिस्कस थिया तफ़सील सां ऐं मूंखे सॼी सिंध जेको आहे घुमण जो मौक़ो बि मिलियो। ऐं इहा मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे त पंहिंजो इन
प्रोग्राम जे करे मूंखे काफ़ी एवार्ड्स बि मिलिया माशाल्लाह। ऐं इहो प्रोग्राम जेको आहे अंग्रेज़ी में बि तर्जुमो थियो सही। दी प्रेज़ेंट ऑफ द पास्ट जे नाले अच्छा, सां ऐं मिरास जावेदां जे नाले सां उर्दू में बि तर्जुमो थियो सही। ऐं हाणे बि उहे डॉक्यूमेंट्रीज़ पाकिस्तान टेलीविज़न जो हिकिड़ो सुठो जेको आहे पंहिंजो असासो सम्झियूं वञनि थियूं पियूं। सही, सो सही। मुंहिंजो हिकिड़ो शौक़ु हुयो त मां जेको आहे इन फील्ड में कमु करियां। बाक़ी अव्हां जे सवाल जो ॿियो हिसो इरशाद जेतिरो पंहिंजो अव्हां पुछो पिए जी त हिन वक़्तु मां छा करियां जी। पियो, उहो बि तक़रीबन जेको आहे डॉक्यूमेंट्री जो हिसो ई आहे। अच्छा। उहो आहे प्रोग्राम सिंधी फिल्म संसार। अच्छा, सिंधी फिल्मुनि जी तारीख़ ते मां कमु करियां पियो। कमु थियो आहे हिन हवाले सां तव्हांखे जस हुजे जी हा, मां 1940 खां वठी 1997 में जेको आहे त आख़िरी फिल्म हिम्मत ठही, जी। उन जी हिकिड़ी पूरी जेको आहे त हिस्ट्री ॾियण जी कोशिशि कई आहे। सही, हिन वक़्त ताईं पंहिंजो इन सिलसिले में जेको आहे त 33 फिल्मुनि ते प्रोग्राम थी चुका आहिनि ऐं उहे प्रोग्राम माशाल्लाह, 160 प्रोग्राम जेके आहिनि त पंहिंजो थी चुका आहिनि ऐं उन मां जेको आहे त 60 जेको आहे प्रोग्राम थी चुका आहिनि ऐं 100 जेको आहे असां वटि तयारु प्रोग्राम आहिनि। ऐं 1997 ताईं जेके फिल्मूं ठहियूं आहिनि उहे टोटल 83 फिल्मूं ठहियूं आहिनि, 83 फिल्मूं ठहियूं आहिनि ऐं असां कमु कयो आहे हिन वक़्तु जेको आहे 33 फिल्मुनि ताईं, यानी 50 फिल्मूं अञा असांखे करणियूं आहिनि। सो लॻे थो त जेको आहे 600 क़िस्तुनि ताईं जेको आहे इहो प्रोग्राम हलियो वेंदो ऐं उन प्रोग्राम खे माशाल्लाह सुठी जेको आहे पज़ीराई बि मिली आहे। ऐं इन प्रोग्राम जी हिकिड़ी ख़ासियत इहा बि आहे त माज़ीअ जा जेके बि यादगार गाना उहे असां रीडू कराया आहिनि, ॿीहर ॻाराया आहिनि ऐं तक़रीबन 250 खनि गाना जेके आहिनि रूना लैला जा, मोहम्मद यूसुफ साहब जा, नूरजहान जा, रुबीना बदर आहे, महनाज़ आहे, नाहिद अख्तर आहे, ॿिनि आवाज़नि में ॿियनि पॉपुलर जेको आहे पंहिंजो वोकलिस्ट जे आवाज़नि में उहे असां रिकॉर्ड कया आहिनि। फिल्मुनि जी मुकमिल तारीख़ उन में ॾियूं था, हर फिल्म जे बारे में 4 खां 6 प्रोग्राम जेके आहिनि त असां ॾियूं पिया त जीअं उन्हनि फिल्मुनि जे बारे में मुकमिल मालूमात जेको आहे ॾिसंदड़नि खे मुहैया थी सघे उहो। ऐं न फ़क़ति एतिरो बल्कि सिनेमाऊं किथे हुयूं, कीअं हुयूं, हिकिड़ो सिलसिलो आहे ख़बर कहिड़ी हुई, माना सिनेमा जेको आहे ॿुधाए थी त कहिड़ी ख़बर हुई त असां ईअं बर्बादु थी वेंदासीं। सिनेमाऊं हिन वक़्तु किथे आहिनि, कीअं आहिनि, कहिड़े हाल में आहिनि, किथे सिनेमाऊं हूंदियूं उते हाणे जेको आहे पार्किंग लॉट्स ऐं जेको आहे शॉपिंग प्लाज़ा ऐं ॿियूं जेको आहिनि त कंस्ट्रक्शन्स थी वियूं आहिनि। सो अदाकारनि जे बारे में उन्हनि जा मुकमिल प्रोफाइल जेको आहे मौसीकार, हिदायतकार, डायरेक्टर, फिल्म सां वाबस्ता जेके बि माण्हू आहिनि, मतिलबु मेकअप मैन ताईं उहे जेके आहिनि त कुली तौरु इन प्रोग्राम जे ज़रिए असां कवर कयूं पिया। अहिड़ी तरह जेको आहे ख़ासि तौर ते जेके इन मिज़ाज जा माण्हू हुया सिंधी फिल्मुनि खे ॾिसंदड़ उहे ॾाढो सेंसिटिव आहिनि ऐं ॾाढो इंतज़ारु कंदा रहिया आहिनि इन प्रोग्राम खे। ॾाढो सुहिणो कमु कयो पिया इहो त। पर तव्हां जॾहिं PTV जो हिसो बणियो त उन वक़्तु PTV जो ओज थोरो घटिजी वियो, प्राइवेट चैनल्स बि अची विया आहिनि, मुक़ाबले जो रुझान आहे। हिन वक़्तु PTV में अहिड़े क़िस्म जो कमु करण खां पोइ तव्हां छा पिया महसूसु कयो ऐं छा PTV जो उहो मोराल आहे, माण्हू ॾिसनि था तव्हांजो इहे डॉक्यूमेंट्रीज़, तव्हांजो इहो कमु के माण्हुनि ताईं पहुचे थो, फीडबैक मिले पई तव्हांखे? जी हा, फीडबैक जेको आहे त यकीनन उहो ॾाढो इनकरेजिंग आहे, हौसला अफ़ज़ा फीडबैक आहे। ऐं ॿियो वरी PTV खे हिकिड़ो जेको आहे एडवांटेज इहो बि आहे त टेरेस्ट्रियल चैनल आहे, उन करे उनजी व्यूअरशिप जेको आहे काफ़ी आहे। नो डाउट हाणे ॾिसो त 100 खां मथे जेको आहे चैनल एग्ज़िस्ट कनि था असांजे मुल्क में, त व्यूअरशिप त यकीनन डिस्ट्रीब्यूट थी वई आहे। पर पोइ बि जेको आहे एथिकली ऐं मॉरली पाकिस्तान टेलीविज़न पंहिंजा वैल्यूज़ जेके आहिनि त उहे मेंटेन कया आहिनि। हिकिड़ो जेको आहे कल्चर खे प्रोमोशन ॾियण वारो जो हिकिड़ो माइंड सेट आहे उहो अञा बि पाकिस्तान टेलीविज़न में मौजूदु आहे। सो पाकिस्तान टेलीविज़न पंहिंजे हिसे जो कमु जेको आहे करे थो पियो, पर हिकिड़ो जेको इहो तासिर आहे त पंहिंजो माण्हू घटि ॾिसनि था। त मां इहो सम्झो आहे त माण्हुनि जे हथ में त रिमोट कंट्रोल आहे, उहो 5 मिंट किथे, 2 मिंट किथे, 2 मिंट किथे, त ईअं जल्दी जल्दी तेज़ घुमाईंदा वञनि था रिमोट खे, जंहिंखे पसंदि जेको आहे सो अचे थी। सो बहरहाल PTV पंहिंजी साफ़ सुथरी नशियात खे अॼु बि ॾिए थो पियो। यकीनन PTV पंहिंजी साफ़ सुथरी नशियात अॼु बि ॾिए पियो। ॾाढी सुहिणी ॻाल्हि साईं गुलाम मुस्तफ़ा सोलंकीअ कई पई। पाकिस्तान टेलीविज़न जो प्रोड्यूसर गुलाम मुस्तफ़ा सोलंकी अॼु असांजो महिमान आहे। हिते वठूं था हिकिड़ी नंढड़ी साई, मोटी ईंदासीं त वरी कचहरी जितां छॾियूं था हितां कंटिन्यू कंदासीं। वञो केॾांहुं बि न, असां सां गॾु रहिजो ऐं ॾिसंदा रहिजो कला खेतर।
कला खेत्र में एक भेरो वरी अमांखे भलीकार चऊं था। कला खेत्र में अॼु जी महिमान शख़्सियत असांजो नाले वारो अदीब, कहाणीकार, प्रोड्यूसर साईं गुलाम मुस्तफ़ा सोलंकी असां सां गॾु आहे। साईं गुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहिब जो हिकिड़ो ॾाढो शानाइतो ऐं मानाइतो कमु इहो बि थियल आहे जो हुन ॿाराणे अदब ते लिखियो आहे। ॿाराणे अदब जी हिन वक़्तु तमामु घणी खोट आहे, फुक़तान थी वियो आहे। शाइर अदीब असांजा जेकी तहरीरूं लिखनि था, जेको कुझु सर्जे पियो उहो मिजाज़ी इश्क ते ई सर्जे पियो, पर बहरहाल ॿारनि जे अदब ते तमामु घटि कमु थिए पियो। जेको कमु पहिरियां थियो हुयो उनखे छॾे करे हिन वक़्तु जेकॾहिं पाण ज़िक्र कयूं त ॿाराणे अदब ते तमामु घटि कमु थिए पियो ऐं इन सूरत हाल में साईं गुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहिबु ॿाराणे अदब में PhD कई आहे। साईं खां पुछा कंदासीं त इहो ख़्यालु साईं खे आयो कीअं भला? हा, मुंहिंजी जेको आहे अटैचमेंट हिकिड़ो लाॻापो ॿाराणे अदब सां शुरू खां ई जुड़ी चुको हुयो। ऐं उन तालुक़ खे जोड़ण जो सबबु असांजे भर वारे शहर गढ़ियासीं जो हिकिड़ो डॉक्टर हुयो जेको कंहिं कम सां असांजे ॻोठु आयो, मुंहिंजे वालिद साहब सां मिलियो ऐं उहो जेको आहे उन वक़्तु तालुका इस्पताल गढ़ियासीं जो मेडिकल सुप्रिटेंडेंट हुयो ऐं ॿिन्ही टंगुनि खां माज़ूर हुयो। मां ॾिसी हैरान थी वियुसि ऐं उनखे जेको आहे ॾाढो चिताए चिताए ॾिसणु लॻुसि। डॉक्टर मूंखे चवणु लॻो त माज़ूरी जेका आहे उहा कंहिंजे सलाहियतुनि खे दॿाइण जो नालो न हूंदी आहे। मां शुरू खां वठी माज़ूर आहियां। मां नंढे हूंदे एक्सीडेंट में जेको आहे पंहिंजूं टंगूं विञाए वेठो हुउसि, पर हिन वक़्तु जेको आहे मां हिकिड़े सुठे उहिदे ते आहियां ऐं शिकारपुर जे हिकिड़े वॾे तालके जे इस्पताल खे जेको आहे ॾिसां थो पियो, हलायां पियो। सो मूंखे चवणु लॻो त कॾहिं ईअं माण्हू न सम्झे त मां माज़ूर आहियां ऐं मां कुझु करे कोन थो सघां। पोइ मूं उन ते हिकिड़ी जेको आहे कहाणी लिखी, इल्मु लिकाए ऐब। माना इल्मु जेको माण्हू हासिलु करे थो त उन्हनि जूं जेके फिज़िकल डेफिशिएंसीज़ आहिनि त उहे जेको आहे ढकिजी वञनि थियूं, माण्हू खे हिकिड़ो जेको आहे समाज में मक़ाम ऐं मर्तबो मिले थो पियो। उहा कहाणी जेको आहे मूं वालिद साहब खे ॾेखारी त उहो ॾाढो ख़ुशि थियो ऐं चवणु लॻो तूं सुठो लिखी सघें थो। उन खां पोइ जेको आहे त मूं इहो सिलसिलो शुरू कयो। इहा कहाणी जेका आहे त ॿारनि जे रिसाले गुलड़ा में शाया थी ऐं मां उन वक़्तु 6हों दर्जो पढ़ंदो हुयुसि ऐं पंहिंजो कहाणी छपी त जेको आहे टीचर्स ॾाढो इनकरेज कयो ऐं ॾाढो ख़ुशि थिया। क्लास में इहो रिसालो खणी जेको आहे ॾेखारियूं त गुलाम मुस्तफ़ा जेको आहे कहाणी बि लिखंदो आहे। सभई ॿार चवंदा अच्छा तव्हां हाणे खां ई लेखक थी विया आहियो, हाणे राइटर थी विया आहियो। मां ॾाढो ख़ुशि थियुसि। जी हा, बिल्कुलु जी, यकीनन। इन में जेको आहे घणो कंट्रीब्यूशन जेको आहे त उहो मुंहिंजे वालिद साहब जो ई आहे, या ओवरऑल चइजे त पेरेंट्स जो आहे। त हुननि हिकिड़ो माहौल जेको आहे मुहैया करे ॾिनो ऐं बाद में वरी जॾहिं मां थोरो सम्झ सां थियुसि त मां महसूसु कयो त ॿारनि ते त घणो कुझु कोन थो लिखियो वञे। ख़ासि तौर ते जॾहिं मां फस्ट ईयर इंटर में आयुसि त मूं सोचियो त जेको आहे हीअ त फील्ड ख़ाली आहे। तंहिंजे करे मूं सोचियो त मूंखे इन फील्ड में जेको आहे अॻिते अचणु खपे ऐं इहो हिकिड़ो जेको गैप आहे इनखे फिल करण जी जेको आहे कोशिशि कजे। ऐं हिन वक़्तु बि मां सभ खां वधीक जेको आहे ॿारनि लाइ लिखां थो। जॾहिं त कुझु दोस्त जेको आहे ॾाढो डिस्करेज बि कंदा आहिनि। ऐं तव्हांखे मां ॿुधायां त पंहिंजो ॿारनि जो रिसालो आहे गुल फुल, हिकिड़ो ट्रेंड सेटर जेको आहे रिसालो आहे, जनवरी 1959 खां निकिरे पियो सिंधी अदबी बोर्ड तरफ़ां। त मां PhD बि जेको आहे उन ते ई करियां पियो। ऐं कुझु दोस्त ॾाढा पढ़ियल लिखियल ॾाढा दोस्त उहे चवणु लॻा तव्हां छा करे रहिया हो, जेको आहे शेख आज़ ते कमु करियो, तव्हां जेको आहे त पंहिंजो तनवीर अब्बासी ते कमु करियो, शाह लदीव ते कमु करियो। मां चयो उन्हनि ते बि काफ़ी दोस्त कमु कनि पिया, पर ॿाराणे अदब ते को बि कमु कोन पियो करे। सो वक़्तु बि ॾाढो महदूद आहे, ॻाल्हियूं तमामु घणियूं तव्हां सां कहिड़ियूं आहिनि। 6 किताब तक़रीबन तव्हांजा आयल आहिनि। ॿाराणे अदब ते मुंहिंजा 6 किताब आहिनि। बाक़ी ॿिया किताब जेकी ॿारनि जे इस्तेमाल जा बि आहिनि, ग्रामर जा किताब आहिनि, कंपोज़िशन जा जेके आहिनि त तक़रीबन 25-26 किताब ॿिया बि आहिनि। अच्छा, लिसानियात ते बि तव्हां कमु कयो आहे? बलूचिस्तान यूनिवर्सिटी में तव्हां जेको सब्जेक्ट पढ़ायो थो वञे या तहरीरूं आहिनि के? जी हा, बिल्कुलु। मां सवेर पंहिंजे तारफ़ में ॿुधायो पियो त मां नेशनल इंस्टीट्यूट ऑफ मॉडर्न लैंग्वेजिस इस्लामाबाद, जेको हाणे नेशनल यूनिवर्सिटी ऑफ मॉडर्न लैंग्वेजिस इस्लामाबाद आहे, उतां मूं एडवांस डिप्लोमा कई इंग्लिश लिटरेचर ऐं लिंग्विस्टिक्स में। त थोरो लिसानियात खे जेको आहे पढ़ण जो हिकिड़ो मौक़ो मिलियो। बहरहाल वरी बाद में इन पढ़ण वारे जेको आहे त हिकिड़े मौक़े खे या हिकिड़े रुझान खे हिकिड़े ॿिए दोस्त जेको आहे ॾाढो इनकरेज कयो। असांजे भर वारे ॻोठ नौशर अबड़े जो दोस्त हुयो नज़ीर अहमद शाकिर बिरोई। सो उहो ब्राहवी ज़बान ते जेको आहे कमु कंदो हुयो। पोइ उहो अक्सर मूं वटि ईंदो, डिस्कस कंदो हुयो। पोइ अहिड़ी तरह मूं सोचियो त भला लिसानियात ते थोरो कमु कजे,
अहिड़ी तरह मूं जेको आहे त ब्राहिवी ग्रामर ते कमु शुरू कयो ऐं हिन वक़्तु जेको आहे मुंहिंजो किताबु जेको आहे ब्राहिवी ग्रामर बलूचिस्तान यूनिवर्सिटी में MA ब्राहिवी प्रीवियस जे सिलेबस में शामिल आहे ऐं हिकिड़ो ॿियो किताबु मुंहिंजो हाणे अक्टूबर में अचण वियो आहे ब्राहिवी और दरावड़ी ज़बानों का ग्रामर एक तकावली मुतालिया। त थोरो हिकिड़ो शौक़ु जेको आहे त लिसानियात में बि कंट्रीब्यूट जेको आहे हा मूंखे ब्राहिवी हाणे थोरी थोरी विसरी वई आहे छो त उहे जेके बिरोही दोस्त आहिनि उहे त हाणे कट ऑफ थी विया आहिनि वरी 12-14 साल हिते वरी जॾहिं ख़ासि तौर ते पंहिंजे हिन में नौकिरीअ जे सिलसिले में आयासीं त उन्हनि दोस्तनि खां कटिजी वियासीं पर हाणे जेकॾहिं को ॻाल्हाईंदो त मां सम्झी त वेंदुसि ऐं कंहिं हद ताईं ॻाल्हाए बि जेको आहे वेंदुसि बाक़ी उन ॿोलीअ जा जेके जुज़ियात आहिनि उन्हनि जूं जेके ग्रामेटिकल ऐं लिसानियाती जेके पंहिंजो बनावतूं आहिनि उनखां चङी तरह हिकिड़ी जेको आहे ख़बर आहे। कहाणियूं बि तव्हां तमामु घणियूं लिखियूं जी हा बिल्कुलु। कहाणी लिखण जो ख़्यालु वरी तव्हांखे कीअं आयो ऐं हिकिड़ो गुलाम मुस्तफ़ा सोलंकी ॿियो बि आहे ख़बर न आहे त उहो तव्हांजे नाले खे केश थो कराए या छा थो करे गुलाम मुस्तफ़ा सोलंकी लिखिजी ईंदो आहे त कॾहिं कॾहिं माण्हुनि जो ख़्यालु होॾे वेंदो आहे हिकिड़ो एतिराबाद जो पर उहो एॾो सुरत ऐं साना वारो न आहे तव्हांजे मुक़ाबले में। जी हा असल में भाई इरशाद नाले जी यकसानियत जे हवाले सां जेको आहे त इहो वॾो इशू थियो हो 1994 में ऐं उन ते जेको आहे हिन दोस्त खे साईं मोहम्मद इब्राहिम जोए साहिब बि चयो ऐं पंहिंजनि दोस्तनि डॉक्टर अदल सूमरे गुलकुंदर साहिब बि चयो त तव्हां पंहिंजो नालो जेको आहे चेंज कयो। हुन जेको आहे वाइदो कयो हो साईं मुनीर सोलंकी सां त साईं मां को तख़लुस पंहिंजे नाले सां गॾु जेको आहे लॻाईंदुसि पर कुझु वरी ॿियनि दोस्तनि उनखे चयो तव्हांखे नालो चेंज नाहे करिणो ऐं अॼु बि सूरत हाल इहा आहे जो जेकॾहिं को अणॾिठल माण्हू उन वटि वेंदो न त फौरन तारीफ़ कराईंदो त गुलाम मुस्तफ़ा सोलंकी प्रोड्यूसर PTV कराची हा ऐं पंहिंजा मुंहिंजा किताब जेके आहिनि त उहे ॾेखारींदो चए हीअ किताब मुंहिंजा ॾिसो हीअ किताब ॾिसो हीअ किताब ॾिसो जंहिं कालम में तव्हांजो फोटो न हूंदो त उहो उनजे खाते में जेको आहे बिल्कुलु सो उन करे पंहिंजो हाणे हिकिड़ी इन हवाले सां मज़ेदार ॻाल्हि इहा त दोस्त चवंदा आहिनि तव्हांजे नाले सां ॼाण डॉक्टर लॻण वारो डॉक्टर लॻण वारो आहे ऐं पोइ हू किथां जेको आहे डिग्री आणींदो त हिकिड़े दोस्त वरी मज़ाक जेको आहे ॻाल्हि मज़ाक में करे चई त पंहिंजो हू पोइ होमियो जी डिग्री वठी डॉक्टर लॻाईंदो न मां ॾिसंदो आहियां त उहो बि तमामु घणियूं तहरीरूं कॉपी बि करे थो। जी हा बिल्कुलु मूं फील कयो आहे हिकिड़े भेरे हुनखे या तंबीह बि कई हुई या ताक़ीद बि कई हुई त बाबा ईअं न थियणु खपे त उनखां पोइ रिज़ल्ट इहो निकितो जो आउं उनजी लिस्ट मां हाणे ब्लॉक आहियां। हा ब्लॉक आहियां बिल्कुलु। हू शायदि एतिरी सुरत ऐं साझा वारो माण्हू न आहे पर हाणे ॻाल्हि इहा आहे त जीअं हिकिड़ो सीनियर माण्हू आहे हिकिड़ो जूनियर माण्हू आहे तख़लुस अहिड़े क़िस्म जा बि अॼुकल्ह दिलशाद सीनियर ऐं दिलशाद जूनियर सलीम चन्ना सीनियर सलीम चन्ना जूनियर पर जीअं त हिन दोस्त खे इहो शायदि ज़हन में हूंदो त मां आसानी सां जेको आहे ॿिए कंहिंजो नालो ऐं कमु पेश कराए सघंदुसि उन करे हिन पंहिंजे नाले में कुझु जेको आहे एड करण जी को तख़लुस वग़ैरह उहा का कोशिशि कोन कई बहरहाल उहो हुनजो ज़र्फ़ आहे कमु हर कंहिंजो ॻाल्हाए थो पियो। सही वक़्तु ॾाढो महदूद हुयो तव्हां सां कचहरी तमामु घणी करणी हुई पर जॾहिं मानाए था ऐं के मोतबर माण्हू ईंदा आहिनि त पोइ ॻाल्हियूं तमामु घणियूं खुली वेंदियूं आहिनि पोइ उन्हनि खे वेहणु ऐं सहणु ॾाढो ॾुखियो थी पवंदो आहे। सो बहरहाल वॾी महिरबानी तव्हांजी इंशाल्लाह ॿीहर वरी कंहिं प्रोग्राम में तव्हांखे दावत ॾींदासीं वरी कचहरी खुलियल थींदी वॾा कुर्ब तव्हांजा तव्हां कई आया। नाज़रीन यकीनन साईं गुलाम मुस्तफ़ा सोलंकी जी ॻाल्हियुनि मां मूंखे लाभ मिलियो हूंदो इंशाल्लाह ॿिए भेरे जॾहिं कला खेत्र में मिलंदासीं त वरी को कला जो कोहिनूर असांजो महिमान हूंदो। इरशाद जागीरानी अव्हां खां मोकिलाए थो पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह भाई।